अस्सलामुअलैकुम। उम्मीद त तव्हां सभु ख़ुशि हूंदा, ख़ैरियत सां हूंदा। अल्लाह जो शुक्र आहे असीं ठीकु आहियूं। ॿारनि खे नाश्तो करे ॾिनो, पचाए ॾिनो, ॿारनि नाश्तो करे छॾियो ऐं हाणे आहे मुंहिंजे किचन जी सफ़ाई जी वारी। हिते जेको सो मथां धोईंदसि, ढेर सारो किचन में सिंक में लॻो पियो आहे थांवनि जो। ऐं ॿाहिरि असांजी मासी आई आहे कपिड़नि धोइण जे लाइ। मासी कपिड़ा धोई रसियुनि ते विधा आहिनि ऐं मासी कपिड़ा धोए पई रहां। मासी सुबुह जो सवेर आई हुई, पर मां चयो त अञा ॿार सुता पिया आहिनि, ॿार उथनि नाश्तो वग़ैरह कनि त पोइ जेको सो तूं अचिजांइ। पोइ मासी वरी 1 बजे आई आहे। हाणे थियो आहे टाइम 1:30, ॾींहं जो 1:30 थियो आहे। ऐं हे ॾिसो मुंहिंजे घर जे अॻियां गार्डन आहे जेको असांजो पंहिंजो आहे। तमामु प्यारो, ख़ूबसूरत, हवादार, माशाअल्लाह। वहीं आसमान ते जुड़ बि लॻो पियो आहे। वसण जी त का उमेदु न आहे, सभु कुझु अलाह जे हथ में आहे। ऐं हीअ आहे मुंहिंजे सुबुह जो उथण खां पोइ जी रूटीन। तव्हांखे कीअं लॻी? पसंदि अचे त लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब बि कयो। हे ॾिसो, हे नओं गुल फुटो आहे। हिननि खे तक़रीबन 1 महीनो थियो। नंढड़ा नंढड़ा ॿूटा एतिरा, हे केॾा जेको सो वॾा थी विया आहिनि माशाअल्लाह। ऐं हीअ हिते बि आहे येलो, हीअ ऑरेंज आहे। किथे बि आहे? हा, हुते बि आहिनि। इहे वरी पोइ ॾेखारींदासीं, वरी ॿी वीडियो में ॾेखारींदासीं इंशा अल्लाह ताला। परफ्यूम हणी आई? ये मुंहिंजी नंढड़ी फातिमा। जिगर सलाम कयो। हलो हाणे अंदरि था हलूं। हीअ बि एरिया सॼी जेको सो असांजी पंहिंजी आहे। ये पूरो गार्डन, ये गेट आहे असांजी। ऐं ये अंदरि ॿूटा लॻल आहिनि। हीअ पपीतो आहे, हीअ लीमो आहे, लीमे जो वणु आहे। हे शरीफ़ो आहे ऐं हीअ आहे कढ़ी पतो। ऐं शरीफ़े जो ही हिकु ॿियो वणु बि आहे भरिसां। हे शरीफ़ा थिया अथसि, पर असांजे घर में शरीफ़ा केरु खाए कोन थो। सॼो वणु जेको आहे शरीफ़नि सां थी वियो आहे। पूरे वण में शरीफ़ा तमामु घणा थी विया आहिनि, पर खाइण वारो केरु कोन्हे। हलो हाणे अंदरि था हली था वधूं। हीअ हिते मशीन कपिड़ा वॉश करे पई, मशीन हिते लॻल आहे। हीअ मुंहिंजो आहे टीवी लाउंज, जेको अञा ताईं हिनखे सफ़ाई कोन थी आहे। बसि हाणे कंदसि सफ़ाई बि हिनजी। छुटियूं आहिनि त पोइ ॿार वेहनि था, कनि था, त पोइ घर जो इहो ई हाल आहे। छा फातिमा? तूं झाड़ू कंदी, डस्टिंग कंदी आहे? हा सही आहे। किचन खे साफ़ करे छॾियो ऐं जेतिरा बि थांवा हुया नाश्ते जा उहे बि धोई छॾिया। भिंडियूं बि जी भाॼी पचाए छॾी आहे, उहे बि रेडी आहिनि। ऐं बसि बाक़ी आहे मानी पचाइणु। पर पहिरें मां फातिमा जे लाइ, फातिमा जी फरमाइश ते मां ही ठाहियां पई हलवो। सूजी जो हलवो आहे। अक्सर करे जीअं तव्हां सभु ठाहींदा आहियो, मां 1 कप खयों सूजी जो ऐं 1 कप खयों ऑइल जो ऐं 1 कप खयों मूं खंड जो। ऐं उन खां पोइ मूं हिन में पाणी विधो 3 कप। हीअ मेजरमेंट आहे सूजी जे हलवे जी, तमामु बहितरीनु। जीअं पूरियुनि सां गॾु हलवो मिलंदो आहे, अहिड़े तरीक़े सां हीअ ठहे थो। त हिन जी मेजरमेंट सुठी हूंदी त। ऐं बसि हिनखे हल्की बाहि ते रखी छॾिबो, ढक ॾेई। तमामु बहितरीनु ठहियो ऐं तक़रीबन हिन में 10 मिंट लॻा, खां बि 8 मिंट लॻा हूंदा पचण में। गर्मी हुजे छा बि हुजे, पर ॿारनि जी फरमाइश त असांखे पूरी करणी आहे। ऐं फातिमा जे लाइ मां प्लेट ठाही आहे। फातिमा खे मथां ड्राई फ्रूट बि विझी ॾिनो ऐं पचण वक़्तु बि मूं हुन में ड्राई फ्रूट विधो। कीअं लॻो तव्हांखे मुंहिंजे अॼु जी रूटीन ऐं हीअ जेको मूं हलवो ठाहियो आहे, कीअं लॻो तव्हांखे? सभिनि खे हलवो मूं ॾेई छॾियो, घर जे भातियुनि खे। बाक़ी रहियो आहे, बचियो आहे।
किचन में वेहण सां गर्मी तमामु वधी थी वञे त मूं सोचियो त थोरी सी तादल जेको सो ठाही वञे, तादल जो शरबत आहे। ऐं मासी खे त मूं पहिरें ई ॾेई छॾियो हो, छो त मौसम त सही आहे पर पोइ बि गर्मी आहे तमामु घणी। मासी ॿाहिरि पे कपिड़ा धोता ऐं मां किचन में कमु पे कयो त ज़ाहिर ई आहे माण्हू पघिरजी वञे थो त उनखे थोरी नीड थिए थी हिनजी। ऐं मिठाण सां बि थोरी सी जेको सो माण्हूअ में तवानाई अची वञे थी थधे पाणीअ सां या थधि सां। वीडियो खे कयूं था हिते एंड, ऐं वीडियो पसंदि अचे त लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब ज़रूरु कजो। मिलूं था वरी कंहिं ॿी वीडियो सां गॾु, तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।